सरासरी बराबरी असी गुरु था तरी, सरासरी बराबरी असी गुरु था तरी, आज़ाद फ़र्द जेतरी, आज़ाद फ़र्द जेतरी। औरत आज़ादी मार्च हैदराबाद में 8 मार्च औरतन जे आलमी दिहाड़े ते शहबाज बिल्डिंग का प्रेस क्लब हैदराबाद ताईं ही औरत आज़ादी मार्च है। औरत जी मज़ाहिमत जो मार्च है, ही औरत जे जशन जो मार्च है, ही औरत जे जिदोजहद के ख़राज पेश करण जो मार्च है, ही औरत सां थींदड़ वार्ताउन जो मार्च है। अज भी यूनिवर्सिटी के अंदर छोकरियों जा कमरन में टंगल लाश मिलन था। अज भी छोकरियों यूनिवर्सिटी में हरासा थियन थियूं। अज भी औरत जॾहिं घर का बाहर निकरे थी तो कारी करे मारी वने थी। अज भी केतरियूं ही औरतूं तशद्दुद जो शिकार आहिनि। हाणे त वरी इन्हनि जी जुदा जुदा सूरतूं इख्तियार थी वियूं आहिनि। नंढे हूंदे ॼाणियुनि जा रिश्ता तय करणु, उन्हनि खे पढ़ाईअ खां घर में वेहारे छॾणु, इलाही अहिड़ा मसइला आहिनि जेके असां डोमेस्टिक वायलेंस में अचनि था ऐं इलाही अनअवेयर हुअण जे करे औरतूं क़िस्मत ऐं तक़दीर सम्झी इन्हनि मसइलनि खे बर्दाश्त कनि थियूं। 8 मार्च उन्हनि औरतुनि जो ॾींहुं आहे जेके उन ॾींहं खे सेलिब्रेट कनि ऐं उहो शऊर, उहा सघ, उहा सम्झ पैदा कनि। औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ बि कोन हुयो, जेको औरतुनि ही वुमेन्स मूवमेंट खे अॻियां वधाईंदे पंहिंजे लाइ वोट जो हक़ वरितो, पंहिंजे लाइ मेरिट ते नौकरियुनि जो हक़ वरितो। पंहिंजे लाइ हिननि औरतुनि खे इहो राइट कोन हुयो त हू कंहिं सियासी जाइ ते अची सघनि। हुननि पंहिंजे लाइ सियासी जायूं क्रिएट कयूं ऐं अॼु तव्हां ॾिसो था त दुनिया जे केॾी वॾी पोस्ट ते औरत वज़ीर आज़म आहिनि। 8 मार्च औरत आज़ादी मार्च, अचो त गॾिजी उन्हनि जे हक़नि लाइ ॻाल्हायूं जिन लाइ ॻाल्हाइणु असां वटि ख़ौफ़ जी अलामत बणियल आहे।